नमस्कार। कल असां BA पार्ट 3 पेपर फर्स्ट जे दर्सी किताब सिंधु नदीअ जे मज़मून सिंध जूं सुराणियूं सारूणियूं डॉक्टर मुरलीधर जेटे द्वारा लिखित मज़मून पढ़ी रहिया हुआसीं, जंहिंमें मां लास्ट में ॿुधायो हो त आज़ादीअ खां अॻु सिंधु नदीअ ते केवल हिकु ई बैराज हो, पर आज़ादीअ खां पोइ पाकिस्तान सरकार सिंधु नदीअ ते घणेई बैराज ठाहिराया ऐं उन जे पाणीअ जो काफ़ी ज़ज़े रूप में प्रयोग में आंदो ऐं पंहिंजी धरतीअ खे सरसब्ज़ बणायो। हाणे अॻिते पढ़ूं था। लेखक लिखे थो, बैराजुनि ठहण करे हिकु तरफ़ सिंध इलाइक़े खे घणो फैज़ रसियो आहे त ॿिए तरफ़ किन इलाइक़नि खे इन मां हाञी बि रसी आहे। अप्रैल 1983 में जॾहिं लेखक इंटरनेशनल शाह लतीफ़ कॉन्फ्रेंस में शरीक थियण लाइ सखर वियो हो, तॾहिं पंहिंजे जनम जो शहर हैदराबाद बि घुमियो। हिकु दोस्त सां गॾु गिदू बंदर वियो, जिते आज़ादीअ खां अॻु हर साल चेटीचंड जो वॾो मेलो लॻंदो हो। नदीअ जे किनारे ते दास गार्डन नाले हिकु सुहिणो बाग़ ठहियलु हो, जिते हर रोज़ु शाम जे वक़्तु हैदराबाद जा रहाकू सैर ऐं हवाखोरी लाइ वेंदा हुआ। पर 1983 में जॾहिं इहे हंध ॾिठईं त सॼो इलाइक़ो भरभांग थियो पियो हो। तंहिं ॾींहंनि में रौनक ॾाढी हूंदी हुई, जंहिंजो हाणे नामो निशान बि कोन हो। लेखक जे अजब जी हद न थी जॾहिं ॾिठईं त सिंधु नदीअ जो पेट कोटरीअ जी बैराज खां पोइ लह वारे पासे बिल्कुलु सुको पियो हो। दरिया जे पेट में फ़क़ति रेतीअ जा ढेर लॻा पिया हुआ। किथे किथे कुझु घाव ऐं ॿूटा उभड़ियल हुआ, जिते गायूं, मेंहियूं, रिढूं ऐं ॿकरियूं चरी रहियूं हुयूं। माण्हू दरिया जे सुकल पेट मां हैदराबाद ऐं कोटरीअ जे विच में पैदल पिया आया विया। जेको साथी साण हुअसि तंहिंखां पुछियईं त हीअ रुइदाद छो थी आहे। हुन ॾुख भरे आवाज़ में वणाणियो त साईं, सिंधु नदीअ जो समूरो पाणी वाहन वसीले ॿिए पासे मोकिलियो पियो वञे। बैराजुनि ज़रिए पाणीअ खे सिंध में ई 3 हंधनि में रोके रखियो अथनि। इन ई करे कोटरी बैराज खां हेठि दरिया सुको पियो हूंदो आहे। पंजाब में बि केतिरनि हंधनि ते सिंधु नदीअ जे पाणीअ खे बैराज अॾे रोकियो वियो आहे, जंहिं करे सिंध खे बाक़ी बचियल पाणी पयल पवे थो। सिंधु नदीअ खे सिंध ऐं पंजाब में अक्सर पुराली नदी करे बि सॾींदा आहिनि। इन ई जो सबबु अहिड़ो आहे, हीअ नदी जॾहिं कश्मीर वटां सिंध में दाख़िल थिए थी, तॾहिं उन में पहाड़नि जी वारी ऐं पंजाब जे मैदाननि जी लट घणे मिक़दार में पाणीअ में जे वहिकिरे में शामिल थी वञे थी। हर साल इहा रेत ऐं लट वञी दरिया जे पेट में गॾु थींदी आहे। वरी जॾहिं ऊन्हारे में ऐं बरसाति जी मुंद में नदीअ में पाणी वधी वेंदो आहे, तॾहिं गॾु थियल रेत ऐं मिटी घणे भाङे तेज़ वहिकिरे में वहंदी समुंड में जी तरफ़ हली वेंदी आहे। पर केतिरनि हंधनि ते जिते उहा ॼमी सख़्तु थी वेंदी आहे, त दरिया उन्हनि हंधनि तां पंहिंजो वहिकिरो बदिलाए ॿिए तरफ़ रुख़ कंदो आहे। अहिड़ीअ तरह सिंधु नदीअ अयामनि खां पंहिंजो वहिकिरो बार बार पिए मटायो आहे। इन ई करे खेसि पुराली, पगली या चरी नदी था चवनि। ॾखिण पंजाब में देरा गाज़िया शहर इन तरह घणेई दफ़ा ॿोॾि जी चपेट में आयो आहे ऐं वरी नए सिरे ठहियो आहे। मांजदनि वटि सिंधु दरिया पाईंदड़ आहे, यानी ज़मीन खे हेठां ई हेठां दरिया जी तेज़ धार अची लॻंदी आहे ऐं चिकी मिटीअ खे ईअं काटणु शुरू कंदी आहे जीअं कुंभर ऐं मिटियर कोडरनि ऐं टिकमुनि सां मिटीअ खे खोदींदो आहे। मांजदनि में हिकु शाम मां पंहिंजे
मामे ऐं पीउ सां गॾु सिंधूअ जा पुराला रंग ॾिसण वियो हुअसि। मुंहिंजी उमिरि उन वक़्तु 10 खनि साल हुई। सिंधूअ जे किनारे ते बीठा हुआसीं। दरिया किनारो पाए रहियो हो। असीं जंहिं हंधि बीठा हुआसीं उहो पाणीअ जी सतह खां अटकल 10-12 फुट खनि मथे हो, ॼण सिधी दीवार हुजे। ऐं असीं कंहिं मकान जे पढ़ें माड़े ते भी सिंधू दरिया जो नज़ारो ॾिसंदा हुजूं। उते दरिया में हिकु वॾे सेसर जो लाश ॿोॾ जे पाणीअ में लुड़ी आयो हो। उन जी डेघ 30 खनि फुट ऐं वेकर 15 खनि फुट हुई। जिते असीं बीठा हुआसीं उन ई हंधि असांजे पुठियां कप में सनी फोट पवणु शुरू थी पई, जंहिंजो ध्यानु असांखे बिल्कुलु न हो। ओचितो परियां बीठल किन मुहाणनि रड़ियूं वाका करे असांखे चयो, ओ दीवान, परे हटी वञो, दरिया किनारे खे पाए रहियो आहे। असां हिकदमि पुठियां डुक पातीसीं। 5 मिंटनि खां पोइ छा ॾिसूं त उहो समूरो किनारो धराम करे वञी पाणीअ में किरियो। जेकॾहिं असीं पुठियां न हटूं हा त शरन दरिया थी वञूं हा। मांजदनि जे ॻोठ खे पारातो मिलियल आहे त उते जेकॾहिं कंहिं पंहिंजे मकान ते माड़ी अॾाई त दरिया सॼे ॻोठ खे पाए छॾींदो। सचपच इहो पारातो 2-3 दफ़ा सचो निकितो। इन करे ॻोठ वारनि जो विश्वास थी वियो ऐं पोइ केरु बि माड़ियूं न अॾाईंदो हो। डेल्टा वारी एराज़ी हाणे ठटे ज़िले वटि आहे। 1976 में मां ऐं डॉक्टर हरूमल सदारंगानी सुजावल ॻोठ ताईं विया हुआसीं। इन खां पोइ सचल इंटरनेशनल कॉन्फ्रेंस वक़्तु सन 1989 में किंजर ऐं घाड़ो खाड़ीअ वारा इलाइक़ा बि नज़र मां कढियासीं। सन 1993 में कलोर कॉन्फ्रेंस वक़्तु कराचीअ में मौक़ो कढी मकली, टकरी, ठट्टो ऐं भंबोर वारा इलाइक़ा ॿियो दफ़ो घुमियासीं। भंबोर वटि, केटी बंदर वटि, शाह बंदर वटि सिंधूअ जूं अलॻि-अलॻि शाख़ूं वञो अरबी समुंड में मिलनि थियूं। हिते सिंधूअ जे धाराउनि जे करे खाड़ियूं ठही वयूं आहिनि। कहिड़ी धारा खे मुख्य धारा चइजे इहो चवणु मुमकिन नाहे। भंबोर वटि बि समुंड में छोर वटि सिंधू नदीअ जो पाणी टांगो आहे। किथे किथे त फ़क़ति मुरनि जेतिरो मस आहे। रेतीअ में लट जे करे डेल्टा वटि सिंधू नदी अलॻि-अलॻि शाखाउनि में विरहाइजी वई आहे। हिकु शाखा ते भंबोर जे वेझो हाणे कासिम बंदरगाह ठाहियो अथनि, जिते जहाज ऐं लांचूं अची लंगर हणंदियूं आहिनि। हिते समुंड में जॾहिं वीर चढ़े त उहो पाणी सिंधूअ जे शाख़ुनि रस्ते ओभोरो मील ॾेढ दरिया में काहे अचे। इन करे उते जा ॻोठ ऐं नंढियूं नंढियूं बस्तूं गप चिक लट ऐं वाड़ीअ सां भरिजी वञनि। केटी बंदर इन्हीअ करे भरभांग थी वियो आहे। हिते डेल्टा वारी एराज़ीअ में कलर, सिम ऐं मच्छरनि जो बि घणो आज़ार आहे। हिते जा रहाकू मिठे पाणीअ लाइ पिया वाॼाईंदा आहिनि। केतिरियुनि खाड़ियुनि में पाणी एतिरो त घटि हूंदो आहे जो नंढियूं ॿेड़ियूं बि उते हली न सघंदियूं आहिनि, जो उहे गप चिक में फासी पवंदियूं आहिनि। हैदराबाद जी मलकाणी घिटीअ में मुंहिंजे ॾाॾे वैदराज पंडित टोपणलाल जो बर्पो कयल सिंध मार्तंड आयुर्वेद विद्यालय हो। उहो देश जे विराङे ताईं हलंदड़ हो। साल 1942 जी ॻाल्हि आहे, जॾहिं लेखक भाड़ियुनि वड़ियुनि जो हो। हिकु ॾींहुं विद्यालय जे अध्यापकनि ऐं विद्यार्थियुनि सां गॾु सिंधू नदीअ जी सैर ते वियो। उन वक़्तु सिंध में मार्शल लॉ लॻल हो। विद्यालय जी टोली सिंधू नदीअ जे किनारे ते कोटरीअ वारी पुल हेठां जड़ियुनि ॿूटियुनि जी सुञाणप करे उहे गॾु करे रही हुई। पुल ते बीठल फ़ौजी जवाननि जॾहिं पुल हेठां असांखे ॾिठो तॾहिं हिकदमि हेठि हली आया ऐं घेरो करे बंदूकूं ताणे बीह रहिया। जॾहिं खेनि ख़ातिरी थी त असीं के भञ ढाह कंदड़ इनकलाबी न आहियूं, पर जड़ियूं ॿूटियूं पिया कठियूं करियूं, तॾहिं
मस मस जिंद आज़ाद थी। किन माण्हुनि जो जड़ियुनि ॿूटियुनि